ठंडा हो जिगर मेरा, मैं तन्हा रोता हूँ, कोई ना इधर मेरा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। जमात इस्लामुल मुस्लिमीन ज़िलो नौशरो फ़िरोज़ ज़ोन 1 जे 27 ब्रांचुनि जो सिलेक्शन मरहलो पूरो थियो। जमात इस्लामुल मुस्लिमीन ज़िलो नौशरो फ़िरोज़ ज़ोन 1 जे उहिदेदारनि जी राति ॾींहुं महिनत ऐं ब्रांच सरपरस्तनि जे ताउन सां 2 ब्रांचुनि जी इज़ाफ़े सां 27 ब्रांचुनि खानवाण ब्रांच, सावण सहतो कंडियारो, लाखा रोड, मैरापुर ब्रांच, नसीर खान मरी ब्रांच, परियो तुनियूं, दरबेलो, कोड़ो सोलंगी ब्रांच ऐं ॿियनि ब्रांचुनि जे 9 उहिदेदारनि जो सिलेक्शन मरहलो साल 2020 जनवरी में पूरो थी गुज़रियो। उहिदेदारनि माहिवार मीटिंग ज़िले सदर मुज़फ़र अली क़ाइम ख़ानी प्रेस तर्जुमान इक़बाल अहमद सहतो जे सदारत में क़ाइम ख़ानी हाउस ते थी गुज़री। मीटिंग में ब्रांचुनि जी सिलेक्ट उहिदेदारनि खां हलफ़ बिरादरी तक़रीब लाइ शेड्यूल तयारु कयो वियो। पूरी बॉडी कोशा रहंदी, पूरो साल तंज़ीमी सरगर्मियूं जारी सारी रहंदियूं। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।